अस्सलाम वालेकुम जी। पहिरीं पाण वीडियो में कयो अफेक्ट्स जा ॿ पार्ट पाण कढिया, ॿ काइंस कढिया। हुन हिकिड़ो प्रीफिक्स ऐं ॿियो सफिक्स। हाणे पाण प्रीफिक्स ते अचूं था। A word part which is attached to beginning of any word। जेकॾहिं कंहिं बि लफ़्ज़ जे शुरू में असीं को बि अटैच करियूं था, लॻायूं था, मिलायूं था त उनखे पाण चवंदा आहियूं प्रीफिक्स। हाणे ॾिसूं पाण एग्जाम्पल खणूं था, वर्ड खणूं था, प्रीफिक्स खणूं था। आख़िर में पाण ॾिसूं था पाण वटि न्यू वर्ड कहिड़ो ठहे थो। उन लाइ पहिरीं खणूं था पाण बी साइड। ये पाण प्रीफिक्स में लॻाईंदासीं त छा थी वेंदो? बिसाइड। इम्पॉसिबल छा थी वेंदो? इम्पॉसिबल। ये तव्हां सम्झ में वधीक आसानी थींदी। रिसाइकल छा थी वेंदो हाणे? रिसाइकल। अञा हिकिड़ो पाण मिसाल लिखी था वठूं। मिड अॻे पाण करींदा वे। बदल में थी विया प्रीफिक्स अची वियो। छा थी वियो? न्यू वर्ड ठही वियो मिड वे। हाणे मक़सद इहो आहे त जेकॾहिं पाण कंहिं बि लफ़्ज़ जे शुरू में को लफ़्ज़ मिलायूं था त उनखे पाण प्रीफिक्स चवंदासीं। माना कंहिं बि शइ खे अॻ में या बिफोर उनखे पाण मिलाईंदो कंहिं बि वर्ड सां। अॻ में मिलायूं था उनखे प्रीफिक्स चवंदासीं ऐं जेकॾहिं पोयां मिलाईंदासीं त उनखे सफिक्स चवंदासीं। सफिक्स अॻियां तव्हांखे हलाईंदो सम्झाईंदो। ऐं वीडियो जे बारे में तव्हां अर्ज़ु करियो था लाइक करियो, कमेंट करियो या सब्सक्राइब करियो जीअं असांजी का रहनुमाई थिए, असां खां वधीक वीडियो पेश करे सघूं।